झिरकमा ख़बर आहे मां ताईं पहुचाएं पिया। लाखादी न्यूज़ झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला ठठे जो अहम इजलास ज़िला सदर सादिक मेमण जे सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडी विंग तालका ठठे जी सदर अमीना एहसान भट्टी ऐं ॿियनि लेडी विंग तालके ठठे उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में 30 नवंबर ते थींदड़ 55 योम तासीस खे भरपूर नमूने मल्हायो वेंदो। इजलास के खिताब कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला ठठे जे सदर सादिक मेमण ऐं पाकिस्तान पीपल्स लेडी विंग तालका ठठे जी सदर अमीना एहसान भट्टी ऐं ॿियनि चयो त 55 साल अॻु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 30 नवंबर 1967 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़याम अमल में आंदो, जेका हिन वक़्तु मुल्क जी वॾी सियासी पार्टी अवाम साम्हूं आहे, जेका केतिराई भेरा इक़्तिदार में रहण सां गॾु हिन वक़्तु बि सिंध हुकूमत पीपी जी आहे। असां हिन ॾियारे खे हर साल जीअं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए शहीद क़ाइद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ख़िराज तहसीन पेश कंदा आहियूं। हिननि चयो त ईंदड़ वारी ॿीहर मुल्क में पीपी जी अवामी हुकूमत हूंदी, जेका ई अवाम जा मसइला हल करण में मसरूफ़ बणिजी अवाम खे मुआंगे बेरोज़गारी जे चकी मां निजात ॾियारींदी।